न कंदे दो कहो दरवाज़ो कादे वञा परवरदिगार कसम खुदा जी ज़ात जो जने मानो गैब ते आखिर मां पानी थो आए रब जो अर्श कंबे थो सही न जहन्नम ॾिठई न जन्नत अञा माफ़ी न थी मिले साईं कादे वेंदो तू माफ़ न करें वॾो करीम थो वॾो मेहरबान आहे फरमाए थो कुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा मुंहिंजा हबीब चवेनि घुरो मां खुदा खां बख़्शिश घुरो रब गफ़ारा तव्हांजा माफ़ कंदो गुनाह घुरो त माफ़ करे हदीस पाक माण्हू तव्हांखे रब जे रस्ते खां परे था कनि रब खां परे था कनि चवंदा आहिनि अलाह असांजी न ॿुधंदो आहे हदीस कुदसी आहे ॿुधी छॾियो नबी साईं था फरमाइनि चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाइनि था मुंहिंजे रब फरमायो कुदसी हदीस इन खे चइबो आहे नबी सल्लल्लाहु जी हदीस जी रवायत कंदा आहिनि सहाबा अदा सम्झो था हेॾो हदीस कुदसी छा खे चइबो आहे फरमान अल्लाह जो हुजे रवायत मोहम्मद रसूलुल्लाह जी हुजे पाण फरमाइनि था मुंहिंजे रब फरमायो ओ जॾहिं गुनहगार गुनाह कंदे कंदे गुनाहनि में भॼी पंहिंजे रब जे दर वटि आयो आहे माफ़ी घुरण आयो आहे इन जो मिसाल हीअं आहे जे घोड़े ते हिकिड़ो माण्हू सफ़र थो करे वैरान इलाइक़े में हलियो वियो जिथे न आबादी न का वसऊं न को पाणी अहिड़े वैरान इलाइक़े में वियो आहे जिथे वसऊं ई कान्हे कई सौ माइल वैरानी आहे हाणे पंहिंजी हाजत जे लाइ लही वेठो आहे पेशाब वग़ैरह जे लाइ वेठो आहे पेशाब जे हाजत जे लाइ ख़बर न पई सवारी हथ मां छॾाए वियसि हाणे ईअं सम्झो मौत जा वसऊं न को सॾु ॿुधे अहिड़े मंज़िल ते वेठो आहे हदीस में अचे थो परेशानी जे आलम में मौत जे इंतजार में वेठो आहे ख़बर न पई साॻी सवारी मोटी अची मथां बीठसि साॻी सवारी मोटी आई हदीस में अचे थो सवारी जे मिलण सां मालिक अहिड़ो ख़ुशि नथो थिए अल्लाह जो कसम जॾहिं गुनहगार गुनाह कंदे रब जे दर ते मोटी थो अचे साईं हाणे तूं माफ़ न कंदे ॿियो काॾे वञा उहो सवारी जे मिलण सां सवार एतिरो ख़ुशि नथो थिए जेको बांहे जे अचण सां रब ख़ुशि थो थिए एॾो ख़ुशि थो थिए त मुंहिंजो बांहो मोटी आयो आहे मां मूंखे सुञातो अथई फरमाए थो नब्बे बागी अन्नी अनल गफूर रहीम हिन क़ुरान में फरमायो मुंहिंजो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॾे चओ मुंहिंजे ॿारनि खे पंहिंजे उम्मतनि खे सॾे चओ मायूस न थियो परेशान न थियो नाउमेद न थियो मुंहिंजा प्यारा ख़बर ॾियनि त मां ख़ुदा गफ़ार बि आहियां बख़्शणहार आहियां अचो ख़ाली न वेंदो कुल तुस्तगफिरू रब्बकुम प्यारा चवनि घुरो बख़्शिश पंहिंजे रब खां इन्नहु कान गफ़ारा रब गफ़ार तव्हांजा गुनाह माफ़ कंदो क़ुरान में थो चवे घुरो त माफ़ कयां अॻिते थो फरमाए युरसिल समा अलैकुम मिदरारा फरमाए थो घुरो त माफ़ कयां तव्हांजे मथां रहमत जा मींहं बि वसाईंदोमांव अॻिते फरमाए थो क़ुरान जेको इस्तिग़फ़ार कंदो घुरंदो मां ख़ुदा खां युमदिदकुम बिअमवालिन व बनीन क़ुरान में फरमाए थो सिर्फ़ इस्तिग़फ़ार कंदा रहो तव्हां पढ़ंदा रहो हमेशह अस्तग़फिरुल्लाह रब्बी फरमाए थो गुनाह माफ़ कंदोमांव रहमत जा मींहं वसाईंदोमांव औलाद में वधाईंदोमांव माल बि वधाईंदो